ओम शांति। हाणे पाण खे आत्मा समझो, परमात्मा की याद करो। ॿ मिंट शांति सां बाबा खे याद करो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मातन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, मां आहियां अशरीरी परमात्मा। हाणे ब्रह्मा जे तन में आयो। हिनखे शरीर खे जीव चइबो आहे। हुन जॾहिं जीव में आत्मा ईंदी आहे तॾहिं मनुष्य कहलाईंदो आहे। परमात्मा भी हाणे हिन ब्रह्मा जे तन में आयो आहे। त पहिरियों ये निश्चय करणो आहे कि असां आत्मा आहियूं ऐं असांजो बाप परमात्मा आहे। बाबा हाणे हिन ब्रह्मा तन में पधरामणी कई अथई, अर्थात अवतार वरितो अथई। चईंदा आहिनि न, भगवान खे चईंदा आहियूं कि अवतरित थी, अर्थात मथां खां हेठि अची करे कंहिंमें न कंहिंमें अच। त बाबा हाणे मनुष्य तन में आयो आहे, जी के जानवर जे तन में न आयो आहे। भगवान जो भी हाणे अवतरण थियो आहे, अर्थात अची करे मनुष्य तन में असांखे ज्ञान थो ॿुधाए। सर्वशास्त्र में शिरोमणि गीता जो ज्ञान थो ॾे। श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत, श्रेष्ठ मत आहे हुन हिकु ऊच ते ऊच भगवान जी, जंहिंजी श्रीमत सां असां मनुष्य खां देवता था ठाहियूं। त भ्रष्ट मनुष्य खां श्रेष्ठ देवता था ठाहूं पाण परमात्मा जी मत ते। परमात्मा जी जेकी श्रेष्ठ मत पाण ॿुधूं था हुनखे धारण करे पंहिंजे जीवन में पाण श्रेष्ठ देवी देवता था ठाहूं। बाप ही अची करे चईंदा आहिनि, मां अची करे तव्हांखे श्रेष्ठाचारी निर्विकारी मत ॾींदो आहे, जंहिंसां तव्हां देवी देवता ठहींदा आहियो। मनुष्य खां देवता ठहिण जो अर्थ भी सम्झणो आहे। विकारी मनुष्य खां निर्विकारी देवता ठाहिण लाइ परमात्मा हाणे सृष्टि ते आयो आहे। सतयुग में मनुष्य रहंदा आहिनि जंहिंमें दैवी गुण हूंदा आहिनि। हाणे जेका मनुष्य आहिनि हुननि में आसुरी गुण आहिनि, विकारी आहिनि न। हाणे असां विकारी मनुष्य खे भगवान निर्विकारी देवता थो ठाहे। हाणे कलयुग में आहिनि आसुरी गुण वारा मनुष्य। सॼी सृष्टि मनुष्य सृष्टि आहे न, परंतु हाणे ईश्वर असांखे बुद्धि थो ॾे। हाणे असां ईश्वरीय बुद्धि वारा ठहिया आहियूं। पहिरियों आसुरी बुद्धि वारा हुयासीं। हाणे परमात्मा अची करे असांखे ज्ञान थो ॾे। ज्ञान ऐं भक्ति ॿ अलॻि चीजूं हूंदियूं आहिनि। भक्ति जी पुस्तक केतिरियूं हूंदियूं आहिनि न, ज्ञान जी कोई पुस्तक थोड़ी आहे। बस सम्झ में अची वियो मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। ज्ञान जो सागर वो बाप ही आहे। हुनजो पुस्तक भी हिकु ही आहे। जो भी धर्म स्थापन कंदो आहे हुनजो पुस्तक हूंदो आहे न, लेकिन भारतवासियुनि जा केॾा सारा पुस्तक अथनि। त बाबा चवनि था पहिरियों सचो पुस्तक आहे गीता, परंतु गीता में भी पंहिंजे मत अनुसार लिखी करे उनखे भी खंडित करे छॾियो अथनि। गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। असल में आहे श्रीमद भगवत गीता, अर्थात भगवान जेकी मत ॾिनी हुई वो गीता में लिखियल आहे, लेकिन श्री कृष्ण जो नाम लिखी छॾियो अथनि त सभु मञदा न आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणदा आहियो पहिरियों धर्म कहिड़ो आहे, आदि सनातन देव। हिंदू धर्म न आहे। मनुष्य सम्झंदा आहिनि गीता सां हिंदू धर्म जी स्थापना थी और गीता कृष्ण गए, लेकिन परमात्मा चए तो गीता सां देवी देवता धर्म जी स्थापना थी और गीता ज्ञान मां ॾिनो आहे। कोई का बि पुछो त चईंदा आहिनि ये ज्ञान त कृष्ण ॾिनई, परंपरा खां ये ज्ञान हलंदो थो अचे। परंतु बाबा चए तो परंपरा खां नथो हले। गीता शास्त्र ठहियो द्वापर खां। गीता ज्ञान ॾिनो आहे मां हाणे संगम ते, जंहिंसां 2 युगनि ताईं देवी देवता धर्म हलंदो।
पोइ द्वापर युग खां जॾहिं भक्ति शुरू थींदी आहे तॾहिं इहो शास्त्र ठहींदो आहे। कोई शास्त्र में शिव भगवान वाचन आहे, श्रीमद कृष्ण भगवान वाचन लिखी छॾी अथनि। त गीता पढ़ंदा आहिनि लेकिन सम्झंदा न आहिनि कि इहे त परमात्मा थो चए। कृष्ण छो चईंदो देह देह जा संबंधी सॼी मूंखे यादि करो। हाणे तव्हांखे मां सच सच गीता ज्ञान ॿुधायां थो जंहिंसां तव्हां मनुष्य खां देवता था ठहो। बाबा असांखे राजयोग सिखाए थो न, पवित्र रहण बि सिखाए थो। काम आहे, शत्रु आहे, हिन द्वारा ई तव्हां हार खाई अथव न। अॼुकल्ह त ॿुढनि खे बि अहिड़ा गंदा गंदा ख़्याल ईंदा आहिनि। ॿुढा बि हिन विकार सां हार खाइजी वेंदा आहिनि। छो जो पहिरियों त 60 वर्ष जी आयु खां पोइ भक्ति आदि कंदा हुया, हाणे त घर गृहस्थी में ई रहंदा आहिनि। उन ई माहौल में उहो ई सभु कुझु टीवी आदि ते गंद ॾिसंदा रहंदा आहिनि त ख़राब ख़्यालात ईंदा रहंदा अथनि। न त बुढ़ापो छो हूंदो आहे? जेको बि असां जीवन जियो, जेको बि बुरा कर्म कयो, भॻवान खे यादि करे हुनजो पश्चाताप करण जो ऐं ॿिए जन्म जी कमाई करण। परंतु अॼुकल्ह त बुढ़ापे ताईं धंधा दौरी में लॻा पिया आहिनि माण्हू। हाणे बाबा चए थो हिन विकारनि ते जीतो त तव्हां सत्युग में ऊच पद पाईंदो। ये ज्ञान सिर्फ़ ॿुढनि जे लाइ न आहे, नंढा ॿार जवान आदि सभिनि जे लाइ इहो ज्ञान आहे। छो जी सभिनि आत्माउनि खे स्वर्ग जो वरसु वठिणो आहे न। सभिनि आत्माउनि जो बाप मां आहियां, ॿुढनि जो ई थोरी आहियां। आत्मा त सभिनि में आहे न। त ॿार में बि जेकी आत्मा आहे हुनजो बि पीउ मां आहियां। त हुन आत्मा खे बि त हक़ आहे न पंहिंजे पीउ खे यादि करणु, पंहिंजे पीउ जी मत ते हलणु। त बाबा चवनि था इहे सभिनि जे लाइ हिकु ई ज्ञान आहे। सभिनि जे लाइ आहे काम आहे, शत्रु आहे। छो जी हाणे परमात्मा खे नए युग जी स्थापना करणी पए। इहो युग वियो की वियो। त हाणे हिन विकार ते जीत पायो ऐं परमात्मा जेको चए थो पवित्र रहो त पवित्र रहो। बेहद जो बाप हाणे इहो ज्ञान असांखे ब्रह्मा तन द्वारा थो ॾे। सभिनि आत्माउनि जो बाप आयो न। बेहद जो बाप मनुष्य खे ज्ञान ॾींदो न, जानवरनि खे त न ॾींदो। ऐं मनुष्य तन में ई अची करे ॾींदो। ॻायल बि आहे न, प्रजापिता ब्रह्मा द्वारा भॻवान नई सृष्टि जी स्थापना कई। त ब्रह्मा काथां ईंदो? ब्रह्मा कोई ॿी जॻह तां थोरी ईंदो। भॻवान जॾहिं कलयुग जे अंत में ईंदो त ब्रह्मा जो तन बि कलयुग ई हूंदो न। उनखे अची करे मां हुनजी आत्मा खे शिक्षा ॾेई करे ब्रह्मा जहिड़ो ठाहींदो आहे। असल में जेको इहो ब्रह्मा आहे इहो बि त पहिरियों कलयुग ई हुयो न। हिनखे बि पहिरियों कलयुग ई रीति रस्म सभु कंदो हुयो। हाणे मां अची करे हिनखे पवित्र ठाहिण जी युक्ति ॿुधाई आहे। ब्रह्मा विष्णु शंकर सूक्ष्म वतन वासी देवता आहिनि। उन खां ऊचो मां आहियां। पोइ हिन सृष्टि ते लक्ष्मी नारायण ऐं राम सीता आहिनि। शिव बाबा अची करे असांखे ऊच ते ऊच ज्ञान थो ॾे, ऊच ते ऊच धर्म जी स्थापना थो कराए, ऊच ते ऊच जीवन पाण खे जीअं कीअं पाण हुन ऊची दुनिया में वञी रहंदासीं, कीअं असां हुन ऊचो जीवन जींदासीं, इहे सभु पाण खे हुनजे लाइ शिक्षायूं थो ॾे। अॼुकल्ह जे जीवन त कम जो न आहे। असांजो बाप ज्ञान जो सागर बीज रूप चैतन्य आहे त ज़रूरु ज्ञान ॾींदो न। हुन में ज्ञान अथसि हिन मनुष्य सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज उनखे पतो अथसि। ॿियो टिनी लोकनि जो ज्ञान हुनखे अथसि। त बाबा हाणे चए थो मूं में जेको ज्ञान आहे उहो मां अची करे तव्हांखे ॾियां थो त तव्हां बि ज्ञान जो सागर ठहींदा। ॾिसो सत्युग में पहिरियों पतो केरु निकिरंदो आहे? श्री कृष्ण। राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। लेकिन राधे कृष्ण जो मंदिर अलॻि, लक्ष्मी नारायण जो अलॻि। कंहिंखे पतो ई न आहे कि इहो हिननि जो बचपन आहे, उहो हुननि जो स्वयंवर खां पोइ जेको चित्र आहे। सभिनी जा अलॻि अलॻि मंदिर ठाहे रखिया अथनि। शिव खां पोइ सभिनि खां ज्यादा पूजा लक्ष्मी नारायण जी थींदी आहे। माता आहिनि त कृष्ण खे ज्यादा मञिजो। त बाबा चवनि था हाणे हुन ई कृष्ण जी दुनिया अचण वारी आहे। हिन करे
हाणे पंहिंजे पाण खे हुन दुनिया में हलण जे लाइ लाइक़ु ठाहियो। भारत में ख़ासि कन्याउनि खे नमन कंदा आहिनि, कुमारनि खे नमन न कंदा आहिनि, छो जी फीमेल जो नाम हूंदो आहे न, छो जी हाणे परमात्मा जो ज्ञान पूरे विश्व ताईं पहुचाइण जे कमु आहे माताऊं ऐं कन्याउनि जो। हिन करे कन्याउनि जो मान हूंदो आहे। असल में कहिड़ी कन्या जो मान आहे? ब्रह्मा जी कुमारी जो मान आहे, जे शिव बाबा जो ज्ञान ॿुधी ब्रह्मा तन द्वारा ऐं पूरे विश्व खे ॿुधाई। बाक़ी अॼुकल्ह जी कन्याउनि जो कोई मान न आहे। उहो त ब्रह्मा जी जेकी कुमारियूं हाणे ठही वियूं आहिनि, जेकी परमात्मा जो ज्ञान ॿुधाइनि थियूं, उहो 21 कुल जो वरितो ॾींदियूं आहिनि, 21 कुलनि खे तारदियूं आहिनि। बाक़ी अॼुकल्ह जी कुमारियुनि में त विकारी संस्कार आहिनि ई सही न। बाबा चए थो मां तव्हांखे हाणे राजयोग सिखाइण आयो आहियां। हाणे इहा दुनिया परिवर्तन थियण वारी आहे। शास्त्रनि में त हिन दुनिया जी ॾाढी लंबी चौड़ी आयु लिखी छॾी अथऊं। लेकिन बाबा चए थो हिन दुनिया में जेको चक्कर हलंदो आहे न, दुनिया त सदा रहंदी ई आहे, हुन में बि ख़ासि भारत भूमि त कॾहिं ख़तमु न थींदी आहे। लेकिन हिन सृष्टि ते जो युगनि जो परिवर्तन थींदो आहे, उहो युग चार युगनि में 5000 साल ताईं हलंदो आहे। बसि हिकु कल्प ऐं 4 युग थींदा आहिनि हिकु कल्प में। 5000 साल में हिन सृष्टि ते 4 युग ईंदा आहिनि, अर्थात 4 पीढ़ी ईंदियूं आहिनि। जीअं चईंदा न असांजो ज़मानो त पहिरियों हिते सूर्यवंशियुनि जो ज़मानो हुयो, पोइ चंद्रवंशियुनि जो, पोइ धीरे धीरे हिन सृष्टि ते धर्मनि जी वृद्धि थी, भक्ति शुरू थी। हाणे त मनुष्य खे ई पूजण लॻी वियो आहे न, प्रकृति खे पूजण लॻी वियो आहे। जॾहिं मनुष्य आत्मा स्वयं खे पूजंदी आहे, पंहिंजे बाप खे, धर्म जी ग्लानी थी वेंदी आहे, तॾहिं परमात्मा अची करे सभिनि खे पंहिंजी पंहिंजी पहचान ॾींदो आहे ऐं हिन सृष्टि खे वापसि सां नयो ठाहींदो। त 5000 साल जी त ॻाल्हि आहे। 5000 साल पहिरियों असां स्वर्ग में हुयासीं, हिन सृष्टि ते स्वर्ग हुयो, हाणे नरक आहे, हाणे वरी खां ठहे थो। लाखों वर्ष जी कोई ॻाल्हि कोन्हे। ऐं इहे जो परंपरा चई छॾंदा आहिनि, इहो बि कोई कोन्हे। सत्युग में त कोई भक्ति आदि थींदी न हुई। त न ई परंपरा सां रावण खे जलाईंदा आहियूं, न ई परंपरा सां कोई शास्त्र आदि पढ़ंदो आहे। शास्त्र आदि त जॾहिं सन्यासी धर्म ईंदो ऐं जेका बि धर्म ईंदा, उहो पंहिंजो पंहिंजो शास्त्र आदि ठाहींदा, द्वापर खां ठाहींदा आहिनि। बाक़ी सत्युग त्रेता में कोई शास्त्र आदि थोरी हुया। सन्यासियुनि खे त उहे त ईंदा ई आहिनि द्वापर में, त हुननि खे त सत्युग त्रेता जी कोई ॻाल्हि पतो ई कोन्हे। इन करे उहे चईंदा आहिनि परंपरा खां। जॾहिं खां उहो आया तॾहिं अज्ञान अंधेरो छायल आहे न हिन समय सृष्टि ते। हाणे बाबा अची करे हिन ई अज्ञान अंधेरे खे सोजरो करण आयो, अर्थात सम्झ ॾियण आयो आहे न आत्माउनि खे कि तव्हां छा था चओ, छा था करो। आत्माउनि जो बुद्धि जो तालो खोलण आयो आहे कि हाणे ये कलयुगी दुनिया वई की वई। हाणे हिन जे रीति जीअं तव्हां हिन दुनिया में जीअं तव्हांजो रहन सहन था हुनखे बदिली करो। हाणे ॿिए युग में जीअं पाण हाणे हलूं था, खायूं था, पीयूं था, हुते ईअं सभु न हूंदो। हुते त हिकदमि देवता ई सभु कुझु हूंदो न। देवी देवताउनि खे लसन प्याज थोरी खाराईंदा आहिनि। त पाण खे बि उहो संस्कार हाणे ई धारण करणा आहिनि न। पाण खे बि लसन प्याज न खाइणो, हाणे पवित्र रहणो, मनसा वाचा कर्मणा शुद्ध रहणो। तॾहिं त पाण हुन दुनिया में हलंदासीं न। ऐं असां ई छो हलूं, असां सां गॾु असांजो परिवार बि हले न। जॾहिं असांखे पतो आहे हाणे ऐं विश्वास थियो आहे कि हाणे सत्युग अचण वारो आहे, त असां ई परमात्मा खां ज्ञान ॿुधी करे पंहिंजे पाण खे स्वर्गवासी छो ठाहियूं। पंहिंजे ॿारनि खे बि ठाहिणो खपे न। हुननि खे बि चओ परमात्मा खे यादि करो, सृष्टि चक्कर हीअं घुमे थो, हाणे कलयुग ख़तम थी सत्युग अचण वारो आहे, परमात्मा जे मत ते हलो त उहो बि स्वर्गवासी थी वेंदा। कोई बि मरदो आहे त चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी थियो। हाणे स्वर्ग में वञण जे लाइ त पढ़ाई पढ़णी पवंदी आहे न, जेको बाप पाण खे पढ़ाए। स्वर्ग में वञण जे लाइ त दैवी गुणनि जी धारणा करणी, स्वर्ग में वञण जे लाइ त पवित्र रहणो। उहो संस्कार हाणे खां ई धारण करणा आहिनि न।
डॉक्टर थियणो आहे त डॉक्टरी जी पढ़ाई त हाणे पढ़णी पवंदी, तॾहिं त पाण डॉक्टर ठहींदासीं न। लेकिन उहो हिकु जन्म जे लाइ, लेकिन हिते 21 जन्मनि जा संस्कार पाण पंहिंजे अंदरि धारण था करूं। 21 जन्मनि जे लाइ पढ़ाई था पढ़ूं, 21 जन्मनि जे लाइ कमाई था करूं। बेहद जो बाप अची करे बेहद सृष्टि जे आदि मध्य जो ज्ञान ॿुधाईंदो आहे, हिन सृष्टि जो पूरो हाल ॿुधाईंदो। हाणे हिन सृष्टि जो एॾो बुरो हाल छो थियो आहे, उहो बि बाबा असांखे ॿुधाए थो। कोई भॻवान थोरी हिन सृष्टि जी बुरी हालत थो करे, न ई जॾहिं विनाश थींदो न ई शंकर जी अख खुलण सां विनाश थींदो। ये त मनुष्य आत्मा जे कर्म अहिड़ा थी विया आहिनि, हुनजी सोच अहिड़ी थी वई आहे कि खुद ही सोच ईअं सोचे तो उनजे कारण दुख शांति थी थिए। हिन में भगवान खे या देवी देवताउनि खे शंकर खे असां छो दोषी ठहरायूं? असां बुरा कर्म करूं था, असां हिक ॿिए खे मारण लाइ अहिड़ियूं चीजूं ठाहियूं था, त हिन में शंकर अख खोलियईं, हुन सां विनाश थियो, या असां भगवान असां सां ईअं बुरो कयईं? भगवान थोरी कंहिंसां कुझु बुरो कंदो आहे। तव्हांजे कर्मनि अनुसार तव्हां दुख सुख भोगंदा आहियो। हा, बाक़ी हाणे जेकी मां मत ॾियां थो उन अनुसार तव्हां हलंदव त मां तव्हांजी जीवन जो रिस्पॉन्सिबल आहियां। पोइ तव्हांजे जीवन में कोई बि ॻाल्हि थींदी पोइ तव्हां मुंहिंजे लाइ चई सघंदा आहियो कि मां कयो। लेकिन अगरि तव्हां मुंहिंजे चए ते ई न हलंदव त मां बि तव्हांजे जीवन जी रिस्पॉन्सिबिलिटी, तव्हांजी ज़िम्मेवारी छो खणंदमि? माउ बाप बि पंहिंजे ॿार जी ज़िम्मेवारी कॾहिं खणंदो आहे? जॾहिं हुनजो ॿारु हुनजे चए ते हले। चए ते ई न हलंदो त हुनजी ज़िम्मेवारी थोरी थींदी। चईंदो तूं वञ कर, तोखे जेको करिणो थी कर। पोइ हिन में भॻवान बि छा कंदो? असां भॻवान खे 2 मिंट मन सां नथा यादि करूं। भले पाठ आदि करूं था, गुरुद्वारे मंदिर आदि वञूं था, लेकिन मन त ॿियो ई काॾे लॻल आहे न। त असां हुनखे मन सां यादि ई नथा करूं, हुनजे जेको उहो चए थो हुन अनुसार हलो ई नथा। त पोइ जॾहिं दुख अचे थो त हुन में भॻवान खे छो था दोषी ठहरायो? त इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, हिनखे ज्ञान चइबो आहे। लेकिन सिर्फ़ु ॿुधण सां न थींदो। हा भई हीअ सही ॻाल्हि आहे, ईअं हुनखे ॿुधी करे सम्झी करे जीवन में धारण करो। पोइ अॼु खां वठी करे कोई बि कुझु ॻाल्हि थी वञे त भॻवान जे मथां न छॾिजो, ख़ुदि खे जांचजो कि मां अहिड़ा कर्म कया आहिनि जंहिंजे कारण कीअं मिलियो आहे। त वो भॻवान बाबा खे यादि करे, आत्मा जे बाप परमात्मा खे यादि करे परमात्मा सां माफ़ी घुरिजो, हुन खां शक्तियूं वठिजो, ताकि असांजे जीवन में कोई बि अहिड़ी ॻाल्हि अचे थी त असां हुन में दुख में दुखी न थियूं, न ई कंहिंखे दुख ॾियूं न ई दुख वठूं। छो कि दुख ॾियण बि बुरो आहे त दुख वठण बि बुरो आहे। छो कि दुख अगरि पाण चईंदासीं असांखे हिन दुख ॾिनई जंहिंसां आत्मा दुखी थी वई त इहो बि पाप थी वियो न। असां पंहिंजी आत्मा खे दुखी था करूं, इहो बि पाप थी वियो। जॾहिं कोई पंहिंजे शरीर जो घात कंदो आहे त हुनजी आत्मा केॾी तड़पदी आहे न, त इहो महापाप थींदो आहे। पंहिंजे शरीर जो घात करणु इहो महापाप थींदो आहे। पर हुन समय एॾो दुख थींदो आहे कि आत्मा सहन न करे सघंदी आहे त पंहिंजे शरीर खे ख़तमु करे छॾंदी आहे। पर शरीर खे ख़तमु करण सां आत्मा जो थोरी जेको पाप कर्म कयो सजा ख़तमु थींदसि न, ॿियो ई हुनखे बिना शरीर भटकदी रहंदी आहे, ॿियो ई हुनखे दुख थींदो रहंदो। त कॾहिं बि दुख थिए त भॻवान खे यादि करो। मन नथो लॻे त किथे शांति में अहिड़ी जॻह वञो जिते तव्हांखे शांति मिले, अहिड़े माण्हू सां ॻाल्हायो, कुझु कमु करो या कुझु पंहिंजे मन खे परिवर्तन करो। लेकिन कॾहिं बि अहिड़ो कमु न करणो खपे कि असांखे दुख थो अचे, असां हुनखे सहन नथा करे सघूं त शरीर खे ई घात करे, शरीर खे ख़तमु करे छॾियो। छो जो इहो सभिनि खां वॾो पाप थींदो आहे। त बाबा चए थो अहिड़ा ख़्यालात न करणा खपनि। भले ईंदा आहिनि, दुख में मनुष्य कॾहिं एॾो दुखी थी वेंदो आहे कि हुनखे सम्झ में न ईंदो अथसि त सोचंदो आहे कि हाणे मां दुनिया मां ई हली थो वञा। छो जो ज्ञान न आहे न, कि दुनिया मां कोई ईअं वञी थोरी सघंदो आहे। आत्मा आहे, हाणे हिन शरीर खे ख़तमु कंदव त ॿियो शरीर वठी करे जेको बि पाप, जेकी बि असांजी भोगणी आहे उहो असांखे भोगणी आहे। चाहे त हिन शरीर खे ख़तमु करो
त बि तव्हांखे ॿियो शरीर वठी करे उहो ओड़ी ई भोगना भोगणी ई आहे। तंहिंखां त छो न भॻवान खे यादि करे माफ़ी घुरूं, पंहिंजे हुन बुरे कर्मनि जी माफ़ी घुरूं। असां जंहिंसां बि बुरो कर्म कयो आहे असांखे हुनजे लाइ माफ़ु करो। उन्हनि जो जंहिंसां बि जो हिसाब किताब आहे उहो मुंहिंजो चुकतो थी वञे, मूंखे माफ़ु करो। तंहिंखां त अंदरि ई अंदरि जॾहिं रोज़ु सुम्हो था, राति जो सुबुह जो उथो था, त परमात्मा खे यादि करे पंहिंजे जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियो। या त सजा खाई करे मुक्त थींदासीं, या हाणे आसान तरीक़ा परमात्मा खे यादि करे निराकार रूप में मां आत्मा आहियां, मुंहिंजो बाप परमात्मा आहे। परमात्मा खे यादि करे मां जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त थी थियां। मां जंहिंसां बि कोई बुरो कर्म कयो आहे हुनजे लाइ उहो सभु मूंसां, मुंहिंजी आत्मा मां उहो सभु हिसाब किताब ख़तमु थो थींदो। ईअं करे पंहिंजी आत्मा खे हाणे पाप कर्मनि सां मुक्त करो। लेकिन बाबा चए थो पोइ ईअं करो था, हुन खां पोइ वापसि खां कोई पाप कर्म न कजो। कंहिंजे लाइ बुरो सोचणु, ॻाल्हाइणु, कंहिंखे चिड़ाइणु, कंहिंसां मस्ती करणु, पर पाण त हुनखे चिड़ायूं था। भई कोई नंढो ॿारु आहे चिड़े थो त सुठो लॻंदो आहे माण्हुनि खे, कीअं चिड़े थो हिन सां, त पाण त चिड़ायूं था। लेकिन हुन ॿार जी आत्मा त दुखी थी थिए न, उहो बि पाप चढ़ंदो आहे। पाण त हसी मज़ाक में हुन सां खेॾूं था, चिड़ायूं था, लेकिन उहो ॿार थोरी थो सम्झे, उहो त अंदरि दुखी थो थिए न, त रोए थो न, त इन जो बि पाप चढ़ंदो आहे पाण। इन करे अहिड़ो कोई बि हाणे कर्म न करिणो आहे, न मन सां न मुख सां कुझु अहिड़ो ॻाल्हाइणो आहे, न कंहिंजे लाइ सोचणो आहे, न कुझु अहिड़ो बुरो कर्म करिणो आहे। जॾहिं हाणे पाण परमात्मा खे यादि करे पंहिंजे पाप कर्मनि खां मुक्त था थियूं, त पाण खे इहो बि ध्यानु रखिणो आहे कि हाणे मुंहिंजो ॿियो पाप कर्म कुझु न चढ़े। त बाबा पाण खे इहे छो था ॿुधाइनि, छो जो हाणे सभई आत्माउनि जो पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करण जो समय आहे। हिनखे चइबो आहे क़यामत जो समय। जी सभई आत्माऊं पंहिंजे पाण सां हिक ॿिए सां जो बि हिसाब किताब हो चुकतो करनि, या त सजा खाई करे करो, या बीमार थी करे, या परमात्मा खे यादि करे। त सभिनि खां सहज साधन आहे न परमात्मा खे यादि करे असां हिसाब किताब चुकतो कयूं। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे सदा ख़ुदि बि संतुष्ट रहो, ॿियनि खे बि संतुष्ट कंदा वञो। ऐं हिन सां पाण छा थी वेंदासीं, पंहिंजी आत्मा संतुष्ट मणी थी वेंदी। कोई बि कर्म करो था त इन हिसाब सां ई करो, भई इहे ई सोचे, पहिरियों इहो ई सोचो कि हिन कर्म सां मां संतुष्ट आहियां, ॿिया संतुष्ट आहे। छो जी सभु अगरि संतुष्ट थींदा त उन्हनि जी दुआयूं बि मिलंदियूं। लेकिन अगरि कोई संतुष्ट नथो थिए, लेकिन तव्हांखे उहो कमु करिणो आहे, त तव्हां बुद्धि में इहे न रखो कि हुनखे कीअं लॻंदो, हुनखे सुठो नथो लॻे। अगरि कमु करणु ज़रूरी आहे ऐं तव्हांखे ठीकु थो लॻे ऐं ॾाढनि ॼणनि खे ठीकु चयो, त उहो कर्म परमात्मा जी यादि में करे करे छॾो। त बाबा चवनि था हिन सां पंहिंजे हर कर्म में सफलता मिली वेंदी आहे। स्लोगन आहे रहम दिल ठही करे परमात्मा खे यादि करे विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख शांति जी किरनियूं ॾियो। जेसि ताईं असांजे मन में रहम जो भाव न ईंदो, तेसि ताईं पाण सभिनि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे सभिनि आत्माउनि खे सुख शांति न ॾेई सघंदासीं। त पहिरियों रहम भाव सोचो, रहम करो सभिनि जे मथां, सभिनि खे क्षमा करो। जंहिं बि तव्हां सां कोई ग़लति काम कयो हुनखे क्षमा करो ऐं परमात्मा खे यादि करे सभिनि आत्माउनि जे लाइ इहे अंदरि सोचो कि विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख शांति मिले थी ऐं सभिनि जा हिक ॿिए सां जो बि हिसाब किताब आहिनि उहो चुकतो था थींदा। अच्छा, ओम शांति।